वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में असां वटि अॼु टूरिस्ट मौजूदु आहे जेको मुख़्तलिफ़ मुल्कनि जा टूर करे आयो आहे ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जारी हुई। जीअं त टूरिस्ट साहिबु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं कंहिं मुल्क में वेंदा आहियो त उते सफ़र कीअं कंदा आहियो, मतिलबु पंहिंजी तव्हांखे पंहिंजी सवारी आहे काई या उतां जी सवारी इस्तेमालु कंदा आहियो का? ॾिसो तव्हां जहाज़ में पंहिंजी कार नथा खणी वञो। बेसिकली आई एम पाकिस्तानी, आई प्राउड ऑफ माई कंट्री, आई एम पाकिस्तानी। जी जी। त मां गाॾी खे नथो खणी वञी सघां मथे। गाॾी हूंदी त खणी वेंदो न? गाॾी आहे। अच्छा, गाॾी आहे, चाहे उहा चिंची सूरत में हुजे, तव्हांखे गाॾी हुजणु खपे। अच्छा, गाॾी त तव्हांजी हिकिड़ी पर्सनैलिटी ठहे थी। अच्छा, पर्सनैलिटी तव्हांजी लेवल ठहे थी। त जंहिं मुल्क में मां वेंदो आहियां उते टैक्सी इस्तेमालु कंदो आहियां। टैक्सी थी इहो उन्हनि ते घुमंदा आहियो, फोटोग्राफी? बिल्कुलु सही आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे मां दुनिया फोटो डॉक्यूमेंट्री, मां तमामु ज़बरदस्त डॉक्यूमेंट्री ठाही आहिनि, तमामु मशहूरु अवार्ड मिलिया मूंखे डॉक्यूमेंट्री ते। अच्छा, हा। मलेशिया विया हो तव्हां? मलेशिया बिल्कुलु विया। ट्विन टावर वॾो मशहूरु ट्विन टावर उते ॾिठा? Yes, the Malaysia सवाल. मिठा चौक is the going fine. What is मिठा चौक? What चिंची मिठा चौक you and मिठा चौक. बेसिकली हे जेको आहे सो हिन जी जेकी वालदा हुई उहा जापान जी, हिन जो वालिद साहिबु चाइना जो हुयो। अच्छा। ऐं वरी हीउ जेको आहे सो पैदा रही थियो आहे अहिड़े कश्मीर में। अच्छा, हिते पैदा थियो आहे, जेको चाइना वारो जेको चहिरो आहे सो मिक्स थी वियो आहे। वरी जेको आहे मूंसां गॾु टूर दुनिया जा कया था, ॿोली जी ख़बर नथी पए त ॿोली हिनजी कहिड़ी आहे। अच्छा, कन हिन जा मूंखे सम्झ नथा अचनि, कन किथां ठाराया? कन हीउ जेको आहे सो स्काई लैब तां हिकिड़ी शइ जेकी आहे सो का मख़लूक, खलाई मख़लूक जेके एलियंस के आया, एलियंस लथा। हिन जा कन कपे विया, पंहिंजा कन हणी विया उनमें। अच्छा, उन खां पोइ जेको आहे कन तव्हां ॾिसी सघो था। अच्छा अच्छा, ठीकु आहे, प्लीज़ डोंट डिस्टर्ब अस। प्रोग्राम मुझे इंटरव्यू कजो। ठीकु आहे, कयूं था, तव्हां फ़िलहाल ते वियो हली प्रोग्राम। ओके أنا أوكي ماتينا خايا أنا مو أنا هيك أنا ما هيك أنا أنا شكله كورسي جمالك इहो अरबी में तव्हां हिन कुझु ॿुधायो शायदि? I'm sorry, ही अरबी ना, ही इनमें मिक्स आहे अरबी, फ्रांस एंड तुर्की एंड यूनानी मिक्स आहे। मतिलबु टर्किश, फ्रेंच, अरबी, अरेबिक इहे सभु मिक्स करे ॿोली ॻाल्हाई आहे तव्हां? केतिरियूं ॿोलियूं ईंदियूं आहिनि तव्हांखे? दुनिया जी हर ॿोली, हर ॿोली ईंदी आहे तव्हांखे? पखियुनि जी ॿोली ईंदी, जानवरनि जी ॿोली ईंदी आहे। उन्हनि जी बि सम्झंदा मां तव्हांखे ॿुधाए जानवरनि सां गॾु घणो रहिया हो छा? तमामु खरो। अच्छा, हिकु दफ़ो त तमामु वॾी ॻाल्हि मूंसां जानवर इंटरव्यू कयो मूं। अच्छा, गॾा हिकिड़ी इंटरव्यू कयो मूंसां, या तव्हां हुनजो इंटरव्यू कयो? मूंसां कयो इंटरव्यू। अच्छा, मां हिकु डॉक्यूमेंट्री ठाही कुतनि ते। डॉक्यूमेंट्री बि ठाहींदा हो? कुतनि ते मां डॉक्यूमेंट्री ठाही। दुनिया खे मां ॿुधाइणु चाहियां पियो त कुतनि भई के पाए सघां थो। अच्छा, दुनिया जे माण्हू खे ॿुधाइणु चाहियां थो त कुतनि, रोलू कुतनि ऐं हिकिड़े जेके फालतू कुतनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। अच्छा, छो फ़र्क़ु छो आहे? इहो फ़र्क़ु हिकिड़ो अमीर ऐं ग़रीब वारो फ़र्क़ु आहे। अच्छा, जेकर फालतू कुतो आहे त उहो सम्झो अमीर आहे, रोलू कुतो आहे त ग़रीब। अच्छा, छो? रिसर्च कई था? वाए हीअ तव्हां तुर्की टोपी पिया चओ, हिन ते लंडन लिखियलु आहे। आई एम सॉरी, ब्रांड पाकिस्तानी हुजे त तव्हां जापान लिखी छॾियो, ब्रांड हले थो। अच्छा, तुर्की जी टोपी आहे त लंडन लिखी छॾियो, ब्रांड हले थो। लंडन में जेको आहे हीउ विकामण लाइ वेंदियूं आहे, ठहंदियूं तुर्की में। अच्छा, उते लंडन लिखी छॾियो। त पोइ तव्हां वरिती वरी तुर्की मां आई? तुर्की में वरिती। ज़ाहिर आहे एतिरनि मुल्कनि में तव्हां घुमिया आहियो त उन्हनि जी ॿोली बि सिखिया आहियो? बिल्कुलु, हर ॿोली ईंदी आहे? हर ॿोली ईंदी आहे मूंखे। वाह, यानी हर ॿोली ते उबूर हासिलु आहे। अच्छा, टोपियुनि जो त मूंखे सम्झ में आयो, हीअ जेके तव्हां मणिया वग़ैरह रखिया आहिनि, हीअ छा जा आहिनि? अच्छा, हीअ जेको आहे नेपाल में, मां नेपाल वियो हुउसि। नेपाल बि विया आहियो? नेपाल जॾहिं वियो हुउसि उते हीअ जेको आहे वरिती हुई। उतां इहो वरितो? हा। पोइ इहो पायो नथा? जसला तव्हांखे ॾेखारण लाइ त दुनिया तव्हां मथां सम्झो त मां न वियो आहियां। अच्छा अच्छा, इन जे लाइ मां हीअ नेपाल में वरितो हुयो। अच्छा, नेपाल जो नेपाल तव्हां वियो, नेपाल जो किरायो घणो आहे? नेपाल जो किरायो जस्ट लाइक जॾहिं हितो ईंदो सचलगोट खां नेपाल थी वियो 10 रुपया चिंची ते, जेकॾहिं तव्हां कोच में अचो था त 20 रुपया।
नीपा जी ॻाल्हि नथो कयां साईं, नीपा त चौरंगी आहे हिते कराची में, नेपाल 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 मूंखे नीपा लॻंदो आहे, अच्छा जिसला मूंखे ईअं लॻे थो त मां नीपा में घुमां थो पियो। मतिलबु हितां तव्हां अगरि नेपाल वञो त तव्हां ईअं लॻंदो सचलगोड खां नीपा था अचो, नीपा थी तव्हांजे लाइ एतिरो पंधु थो आहे, किरायो त तॾहिं ओतिरो किरायो ॿुधायो तव्हां। ओतिरो बिल्कुलु। अच्छा श्रीलंका कॾहिं वियो? हा श्रीलंका बिल्कुलु मां तक़रीबन 5-6 दफ़ा वियो आहियां। अच्छा अच्छा हा हैदराबाद खां ताईं जीअं वेंदो सिटी गेट आहे जेको रुगंदो त उते श्री घाट जेको आहे सो शुरू थिए थो। श्री घाट त उते पाड़ो आहे हिकिड़ो साईं, इलाइक़ो आहे, मोहल्लो आहे। तव्हां श्रीलंका जी ॻाल्हि थो कयां मां, श्रीलंका जेका इंडिया जे परियां। श्रीलंका मूंखे जस्ट लाइक श्री घाट लॻंदो आहे। ऑस्ट्रेलिया जो टूर हयो कॾहिं तव्हां? ऑस्ट्रेलिया आस्ते हलिया, हा आस्ते हलिया, आस्ते हलिया न ऑस्ट्रेलिया, आस्ते हलिया माना आस्ते हलिया। ऑस्ट्रेलिया खे मां ईअं चवंदो आहियां आस्ते हलिया, अच्छा मतिलबु रोज़ु मुंहिंजो उते वञणु थींदो आहे ऑस्ट्रेलिया में। ऑस्ट्रेलिया में बीच तमामु घणा आहिनि, बीच ते तव्हां वेंदो, बीच ते तमामु घणा ग़रीब माण्हू हुते रहनि था। ऑस्ट्रेलिया वॾी गुरबत आहे ऑस्ट्रेलिया में, बीच ते तव्हां वेंदो त ग़रीब एतिरा, उनखे घर न आहिनि, तर न आहे, वारी ते सुता पिया आहिनि, कपिड़ा न आहिनि वीचारा, चडियूं पातो पियो। अच्छा खैबर एजेंसी कॾहिं वियो? ख़बर एजेंसी जेको आहे हिकिड़ी ख़बरूं Sir, Khyber Hotel going, what is Khyber Hotel? Going. Khyber Hotel going. Chai piying, thinking. बिलावल गोट। Oh, yes. मौसमी से चिंची 10 रुपया। What is the Khyber Hotel? चारों का नहीं हम चुना के ना उन अमेरिकन है तो ना उर्दू में बोले करना तो क्यों आरार अबे क्या सम्झ में नथो अचे तव्हां कहिड़े क़िस्म जा टूरिस्ट आहियो। अच्छा अॼुकल्ह थर में डुकार आयल आहे, ॾाढा हुते ॿार बि फोत थी रहिया आहिनि, त थर जो कॾहिं टूर हयो तव्हां हुते? जस्ट लाइक ॾिसो त हाणे जिते गुरबत आहे उते असां घटि वञणु थींदो आहे। अच्छा असांजी जेको आहे सियासतदान वारी सोच आहे, माना अमीरनि वारी सियासतदान वारी सोच हुई त साईं काइम अली शाह वांगुरु तव्हां बि उतां जा दौरा कयो न, उतां जा टूर हणो। साईं काइम अली शाह जो चवणु आहे त एतिरा दौरा कंहिं बि वज़ीर आला न कया हूंदा थर जा मिठी जा जेतिरा मूं कया आहिनि, त तव्हां केतिरा दौरा कया आहिनि? मां त मूंखे डॉक्यूमेंट्री ठाहिणी आहे, तयारु करणी आहे। अच्छा थर ते? थर ते उन्हनि ते जेके उते माण्हू जेके उते अचनि था उहे छा था कनि, उन्हनि ते डॉक्यूमेंट्री हिकिड़ी मूंखे तयारु करणी आहे स्पेशल। अच्छा अच्छा जीअं साईं जेको आहे वियो काइम अली शाह, जीअं हुन सां तक़रीबन 95 खनि गाॾियूं, 94। हा ज़ाहिर आहे हुन सां ॿिया मिनिस्टर साहिबान बि हुया, निसार खोड़ो साहिब हुयो, शर्जील इनाम मेमून ॾिसो उन्हनि केतिरो पेट्रोल साड़ियो। अगरि हिकिड़ो साईं वञे काइम अली शाह, उन सॼी गाॾियुनि जा पैसा खणी वञे हा उते, उन्हनि खे ॾे हा वञी, हुनजे लाइ मानियूं पैसा त हुननि खे ॾिना आहिनि साईं। उनमें जेको आहे सो लिफ़ाफ़े मां 1000 रुपयो निकितो, हर हिकु ख़ानदान खे 1000 रुपयो ॾिनऊं, लिफ़ाफ़े मां निकितो, बाक़ाइदा ॾेखारियूं सभिनी। त 1000 रुपयो एॾी वॾी जेको आहे सो हिकिड़े पूरे ख़ानदान खे, हिकिड़े फ़र्द खे नथो मिले, पूरे ख़ानदान खे मिले थो, पूरे घर खे 1000 रुपयो, घटि त न आहे साईं, 100 या 10 नोट। कमाल थी वियो। 1000 रुपयो त मुंहिंजो असिस्टेंट हिकिड़े कलाक में खपाईंदो आहे। अच्छा उहो त हिकिड़े ख़ानदान खे ॾियो था, ख़ुदा जी तव्हांखे मार पए। त ॾिसो न ज़ाहिर आहे सिंध जी एतिरी बजट बि कोन्हे, ऐं सिंध में ॾिसो त हालात केतिरा ख़राबु आहिनि। ऐं थर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं ईअं ॻाल्हि थो करे, सिंध तुंहिंजे पीउ जी आहे छा? सिंध तुंहिंजे ॾारे जी आहे, पीउ जी आहे, मतिलबु छा? मतिलबु असां सभिनी जी आहे। एक्चुअली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां हिकिड़ी टूरिस्ट आहियां जी जी ऐं मां डॉक्यूमेंट्री ठाहियूं आहिनि। अच्छा सिंध तुंहिंजे पीउ जी आहे न, तुंहिंजे ॾाॾे जी आहे न, तुंहिंजे परॾाॾे जी आहे? न तूं केरु थींदो आहे असांखे जेको आहे इहो चवण वारो? न मां तव्हांखे नथो चवां, मां सिंध जी ॻाल्हि थो कयां। ज़ाहिर आहे हितां जा असां रहाकू आहियूं ऐं धरती धणी आहियूं, त ज़ाहिर धरती जी ॻाल्हि कंदासीं। सिंध असांजी अमा आहे, अमा जेको आहे सो हमेशह ग़रीब हूंदी आहे। अच्छा हाणे ॿुधाए पुट अमीर थी वेंदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि कई असांजे टूरिस्ट साहिब, त माउ जेका हूंदी आहे उहा ग़रीब रहिजी वेंदी आहे, हुनजा जेके पुट हूंदा आहिनि उहे अमीर खां अमीर थींदा वेंदा आहिनि। असां वटि बि ईअं थी रहियो आहे। ऐं वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।